बस चई छॾियो मूंखे कुर्बानी जी ईद जे लाइ बकरो खपे त खपे। वही मूंखे जानू छो थो चए? साईं मुंहिंजो नालो जानू आहे, जानू। ही गा कोन थो खाए पर ही मुंहिंजा नोट पियो थो गिड़काए, नोट। मगज़ ज़रूर आणजांइ, छो जो मगज़ मुंहिंजे साहब खे ॾींदुसि त मगज़ साहब जो को सेट थिए। ॿ घर वारी अथसि न, दिमाग़ सेट न आहे। हाणे या कंजूस भाई छॾे दे। कुर्बानी जो बकरो आहे, 10-12 कलाकनि में जेतिरो गाह खाईंदो ओतिरो सवाब मिलंदो। अॻे त निकिरंदा हुआसीं, कंहिं बि वञी केबिन मांडीअ ते बीहंदा हुआसीं, 200-300 रुपया वठंदा हुआसीं, सोपारियूं बोपारियूं हलंदियूं। हाणे त हर शइ बंदि आहे। जानू वीचारो त ॿाहिरि कात कुआड़ खई बीठो आहे, चवी त मां सॾु कयांसि। गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ईद भई। ईद साईं ईद बचे पत्ती घर में ॿिन्ही मां पुट त मुंहिंजे सॼी अज़ाब करे छॾियो आहे। असांखे साईं बकरो खपे। हा बकरो खपे, सो बि सवा मण गोश्त वारो बकरो। अॻे साल वांगुरु इहो सुकल ढांचे वारो बकरो न वठी अचिजांइ। सवा मण गोश्त वारे बकरे जी क़ीमत जी ख़बर थी त घणी आहे? याने लखो या सवा लख रुपया। अरे वरी न कयई मुंहिंजी राणी, मुंहिंजी भला कहिड़ी मजाल आहे जो मां तोसां इनकार कयां? मूं चई छॾियो त बस चई छॾियो, मूंखे कुर्बानी जी ईद जे लाइ बकरो खपे त खपे, समझई? महा कंजूस। जमीला, जॾहिं न मुंहिंजी पाई जमा कयल मुंहिंजे पैसनि ते अचे थी त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां 100 कोड़ा सही वञा पर मां पैसा न कढां, कंजूस मां आहियां। मूं ते को तरस बि कोन थो अचे। बकरे जो छा कयां? जीअं बेकराटनि वारो बकरो बि अचे ऐं मूं मिसकीन जो पैसो बि बचे। बाबा कॾहिं हलंदासीं बकरो वठां? अबे जा मुर्शिद है बेटी मुंहिंजी भारत अथव। अमड़ त वई हाणे अॻे जान में। जमीला वरी न सांडरे मुहाटे खे खणी वरी मुंडा मोकिलियो आहे। बाबा ॾाॾे जो मुर्शिद वॾो अमीर आहे छा? हा मुर्शिद वॾो अमीर आहे। असुल 1.25 लख जो बकरो वठी ॾींदो पर उहो मुंहिंजे खीसे जे पैसनि मां। जमीला, मूंखे इहो ऑफिस लाइ देरि पई थिए, मां हाणे ऑफिस थो वञा। अरे हाँ, मूंखे यादि आयो, बकरो कहिड़े रंग जो वठी ईंदे? अरे रंग वरी कहिड़ो? जहिड़ो बि मिलियो, नीरो पीलो फिको जेको मिलियो वठी ईंदुसि। हा चङो कहिड़े बि रंग जो वठी अचिजांइ, पर इहो यादि रखजांइ गोश्त 1.25 मण हुजेसि। हा हाज़िर साईं, गोश्त 1.25 मण हूंदुसि ऐं सुहिणो हुजे मुंहिंजो। ऐं इहा चटी हाणे मुंहिंजे खीसे जे मथां पई। तालबे होशियारी वठी जी, बकरे पानी प्यारी। हाँ पानी बिल्कुल गाह खाराइन। हाँ गाह खारा दो। बूसो खारा जी बूसो। हाँ बेफिक्र थी है उस्ताद, इन्हें कमाई माए रही हूँ। ये पेट थुलो थींदो न, ग्राहक फसंदो न, काबू थी वेंदो। ओके हां बिल्कुल। ई किराएदार जो बकरा जी लिस्ट थई। हां ऐं ई जेको उधर वाली लिस्ट थई। सही। अच्छे ग्राहक अल्लाह मालिका। सही है ओके। जानो बाबा माफ कर। अरे मां फकीर न आहियां, मां तो वारो पुराणो ग्राहक।
हाँ सुञातम अॻे साल तूं आहे न ज़फ़र साहब अॻे साल मूंखां ॿकर वरितो हुई ॿकर वठी वे वरी कटाई जा पैसा मुंहिंजा खाई वे तूं उहो ई आहीं न हाँ तो सही सुञातो जानू जानूअ खे माण्हू ईअं ई जानू बेड़ा पार रहनि चवंदा तूं यारनि जो यार आहीं हाँ ज़फ़र साहब ही रजिस्टर अथई हिन में ओधर वारो बि ॿकर अथई हैं किराए ते ॿकर अथई ही तूं ॾिसी वठि ऐं पसंदि करे मूंखे ॿुधा किराए ते ॿकर हाँ किराए ते तोखे कहिड़ो ॿकर खपे हिन रजिस्टर में लिखियल आहे त हिकु ॾींहं खां पोइ यानी किरायो ख़तमु हाणे जेकॾहिं ॿकरो तो वटि वापसि अची वियो त पोइ मूंखे घर वारनि खां केरु बचाईंदो जानू बेड़ा पार मूंखे ईअं सही न चवंदा आहिनि तूं बेफ़िक्र थी तुंहिंजो ॿकर तूं खाए वञे 5000 किराए ते पोइ तूं मूंखे पाणे आऊं तुंहिंजो ॿकर चोरी करे इते रखीसि न तूं त अॼु मूंखे पूरे 1.25 लख जे नुक़सान खां बचाए वरितो हाणे मूंखे ॾेखार न हली त इहो ॿकर आहे हाँ ठीक हाणे तूं हीअं कर हिनखे पाणी वाणी पियार सम्झी वञ हलो ठीकु आहे ठीकु हलो साईं अचो हिकु त जुगाड़ सभु साहबनि बंदि करे छॾिया अॻे त निकिरंदा हुआसीं कंहिं बि वञी केबिन मांडीअ ते बीहंदा हुआसीं 200-300 रुपया वठंदा हुआसीं सोपारियूं ॿोपारियूं हलंदियूं हाणे त हर शइ बंदि आहे पघार बि मूंखां घणी अथई पोइ बि ॿारनि जूं ख़ुशियूं मारे वेठो आहीं ऐं क़ुर्बानी जी ईद में बि एॾी कंजूसी अदा सभु कुझु सम्झां थो तोखे इहे पटियूं कंहिं पढ़ायूं आहिनि अदा इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे माण्हू कमाईंदो ई ॿारनि लाइ अस्सलाम वालेकुम बाजाई वालेकुम अस्सलाम अदा ठीक आयो शुक्र बियो बियो जोजी पुट हिन ईद ते कहिड़ी तयारी कई थो बाजाई हिन ईद ते क़ुर्बानी लाइ अवां कहिड़ो जानवर क़ुर्बान कंदो पोइ भला अदा ज़फ़र 1.25 मण वारे ॿकरे लाइ राज़ी थियो आहे अदा तव्हांखे त ख़बर आहे न त तव्हांजो भाउ केतिरो कंजूस आहे अॻे साल बि थकियल ऐं सस्तो ॿकरो वठी आयो हुयो जंहिंमां मस 10 किलो ई गोश्त निकितो पर हिन वारे मूं तव्हांजे भाउ खे चई छॾियो आहे त मूंखे मतारो ॿकरो आणे ॾे जंहिंमां घटि में घटि 1.25 मण त गोश्त निकिरे आहे त कंजूस मक्खी जूस अदा हिकिड़ी ॻाल्हि पुछां जेकॾहिं नाराज़ न थी त बाजाई पुछो भले नाराज़ छो थींदुसि अदा तव्हां ॿई सगा भाउर आहियो हाओ भाजाई सगा भाउर आहियूं हिकु माउ हिकु पीउ मां सची थो चवां अदा बसि हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे तव्हांजो भाउ तव्हां जहिड़ो आहे ई कोन तव्हांजी त पघार बि घटि आहे नौकरीअ में ऐं माशाल्लाह तव्हांखे 5 ॿार आहिनि तव्हांजे ॿारनि खे तालीम बि सुठी आहे तव्हांजो घर बि सुठो आहे ऐं हर साल तव्हां क़ुर्बानी जी ईद में ढगो क़ुर्बान कंदा आहियो ऐं तव्हांजो भाउ एतिरो त कंजूस आहे जो क़ुर्बानी जी ईद में अलाह जी राह में बि कंजूसी थो करे हिकिड़ो पाण हिकिड़ी आऊं ऐं हिकिड़ो नंढड़ो मासूम पुटु पोइ बि सॼी ज़िंदगी सूरनि में आहे पूरत ई कान थी थियसि ऐं तव्हांजो भाउ अलाह जी राह में ख़र्च ई नथो करे अदा ज़फ़र वियो आहे चाचा खुदारनि मरूम ते जेको पहिरें नंबर जो कंजूस हो सॼे इलाइक़े में हुनजो नालो हो त हीउ पहिरें नंबर जो कंजूस आहे हा भाजाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक महबूब जे सदके गंज ॾेई छॾियो आहे तॾहिं त दिलि खोले ख़र्च कंदो आहियां चङो भाजाई मां हाणे तव्हां खां इजाज़त थो वठां ॿार घर में इंतज़ारु कंदा हूंदा ईद बि आहे ॿारनि खे ख़रीदारी बि कराइणी आहे ऐं मां सुभाणे ईंदुसि अदा ज़फ़र खे अची सम्झाईंदुसि ख़ुदा हाफ़िज़ वठी ख़्वार थिया आहियूं ऐं किथां जुगाड़ ई कोन थियो आहे हिकु त जुगाड़ सभु साहबनि बंदि करे छॾिया अॻे त निकिरंदा हुआसीं कंहिं बि वञी केबिन मांडीअ ते बीहंदा हुआसीं 200-300 रुपया वठंदा हुआसीं सोपारियूं ॿोपारियूं हलंदियूं हाणे त हर शइ बंदि आहे पर साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जुगाड़ कयूं कहिड़ो साहब पकोड़े वारे तव्हांजी सिम था कयूं ग़रीब आहे छॾेसि यार साहब 100 त मिली वेंदा मानी त खाईंदासीं पकोड़ा ई नथा खाऊं हली पकोड़ा था खाऊं हल पैसा था वठूं साहब पैसा बि वठूं था पकोड़ा बि खाऊं था अदा
अलाह पाक गंज ॾिनो अथई, पघार बि मूंखां घणी अथई, पोइ बि ॿारनि जूं ख़ुशियूं मारे वेठो आहीं ऐं क़ुर्बानी जी ईद में बि एॾी कंजूसी। अदा सभु कुझु सम्झां थो, तोखे इहे पटियूं कंहिं पढ़ायूं आहिनि? अदा इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे। माण्हू कमाईंदो ई ॿारनि लाइ। हाणे इहा कंजूस पाई छॾे ॾे, चाचे ख़ुदा बख़्श वारी कंजूस पाई खे छॾ। हा अदा हा, मूं त चाचे ख़ुदा बख़्श जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। तूं त असली वॾो सखी आहीं, अदी पर त असली तुंहिंजे सखा ते वॾा वॾा किताब लिखिया आहिनि। अदा अलाह पाक अव्हांखे सम्झ ॾींदो, मुंहिंजो कमु हो अव्हांखे सम्झाए। बसि बसि अदा, मां सम्झी वियुसि, पर हाणे इहो ॿुधाए त चांहि पीअंदे या न? पर यार हींअर गैस बि कान हूंदी, हिन कजांइ न सुभाणे थोरो टाइम सां अचिजांइ त तोखे डबल करे चांहि पीआरींदुसि। न अदा, मूंखे हाणे इजाज़त ॾियो, अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मतां बकरे खे ॿाहिरि वठी वियो हुई, ईद जो मौक़ो लॻो पिया, फोरू ॿाहिरि पिया था फिरनि, मतां पोइ फिरे न वञई। मुंहिंजे बचे खे छाजे लाइ पोइ रोकी? अगले साल बि त बकरे खे घुमाए फिराए करे घर में वापसि वठी ईंदो हुयो। पापा बकरे लाइ मेहंदी ऐं हार वठी आयो आहियां, हाणे घुमाईंदोमांसि। वरी हार ऐं मेहंदीअ जो ख़र्च? तोखे ख़बर आहे त सुबुह खां वठी बकरो पूरनि 5 सवनि जो गाह खाई वियो आहे। कुर्बानी जो बकरो आहे, 10-12 कलाकनि में जेतिरो गाह खाईंदो ओतिरो सवाब मिलंदो। 10-12 कलाकनि में त ही अलाए केतिरो गाह खाई विधो। ही गाह कोन थो खाए, पर ही मुंहिंजा नोट पियो थो गिड़काए, नोट। पापा बकर बि पैसा खाईंदो अच्छा? जोजी पुट, तुंहिंजे पीउ खे बकर सां एलर्जी नाहे, बसि नोटनि सां प्यार अथसि। हाँ? 1.25 लख जो बकरो हाणे ॾिनो त मैं, तूं अञा बि मूंखे ताना पई थी ॾी? पापा सुभाणे ईद आहे, बकर बि लाल थींदो, गोश्त इलाही खाईंदासीं। हा हा, पिणे जो त बूथ ॿधल हूंदो। मामा मां बकर खे ॿाहिरि घुमाए अचां? मतां बकरे खे ॿाहिरि वठी वियो हुई, ईद जो मौक़ो लॻो पिया, फोरू ॿाहिरि पिया था फिरनि, मतां पोइ फिरे न वञई। मुंहिंजे बचे खे छाजे लाइ पोइ रोकी? अगले साल बि त बकरे खे घुमाए फिराए करे घर में वापसि वठी ईंदो हुयो। इहो बकरो किराए लाइ न, मुंहिंजो मतिलबु आहे त ख़रीद थियल हुयो, ऐं पूरे 1.25 लख रुपए जो बकरो आहे। टाइम खां अॻु न होॾे होॾे थी वियो त मूंखे त असली हार्ट अटैक थी वेंदो। जोजी पुट, मां शहर में वञी थो मसाला वठी अचां, पोइ शाम जो तोखे बकरे जो आख़िरी दीदार ज़रूरु कराईंदुसि। बकर जो आख़िरी दीदार? मम्मा तूं परेशान न थी, पप्पा जॾहिं तोसां कूड़ ॻाल्हाईंदो आहे न, मां ई तोखे पप्पा जो कूड़ पकिड़े ॾींदो आहियां। अबे जा मुर्शिद, मुंहिंजे पैसनि जी भारत अथई, पर बकरे खे ॿाहिरि न वठी वञजांइ। चोर पिया था ॿाहिरि फिरनि, मतां वञे को फुरे न वञई। वही मूंखे जानू छो थो चए? अरे साईं, मुंहिंजो नालो जानू आहे, जानू। अच्छा नालो जानू आहे, पोइ ईअं न ॿुधाए न